الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم باب قول الله تعالى ونضع الموازين القسط ليوم القيامة وأن آمال بني آدم وقولهم جوزا وفي رواية أخرى توزن وقال مجاهد القسطاس العدل بالرومية ويقال القسط مصدر المقسط وهو العادل وأما القاسط فهو الجائر. وبه قال حدثنا أحمد بن أشقاب قال حدثنا محمد بن فضيل عن عمارة بن القعقاع عن أبي زرعة عن أبي هريرة رضي الله تعالى عنه قال قال النبي صلى الله عليه وسلم كلمتان حبيبتان إلى الرحمن خفيفتان على اللسان ثقيلتان في الميزان سبحان الله وبحمده سبحان الله العظيم. मुझा मुअज़्ज़ज़ हाज़रीन, बुखारी शरीफ जी आखिरी हदीस आ मदारिस में तलबा किराम जॾहिं पढ़ी पग ॿधंदा आहिनि त उन्हनि खे आख़िर में हदीस जा 6 किताब पढ़ाया वेंदा आहिनि। उन्हनि 6 किताबनि मां ज़्यादातर फज़ीलत जेका आहे सो बुखारी शरीफ जी आहे। बुखारी शरीफ इहो ठाहींदड़ जे ॻोठ जे तरफ़ निस्बत आहे। बुखारी हिन किताब जो नालो इहो न आहे। मां हिकिड़ी जॻह ते बुखारी जो सबक़ पढ़ाइणु त कहीं सुवाल मूंखां कयो, साईं जो नालो त तव्हां कोन था ॿुधायो त किताब जो नालो छा आहे? किताब जो नालो आहे अल जामिउ अस सहीह अल मुस्नद अल मुख्तसर मिन उमूर रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व सुननिही व अय्याम। इहो सॼो किताब जो नालो इहो आहे। बुखारी जहाँ ठाही आहे उन जे ॻोठ जो नालो हो बुखारी, तंहिंजे करे इहा निस्बत जी आहे, माना बुखारा वारो। बुखारी शरीफ जहाँ लिखी आहे उन जो नालो आहे मुहम्मद बिन इस्माईल बुखारी ऐं उन जा बुखारी लिखी आहे 16 सालनि में, जेका तव्हां असां पढ़ूं था 6 महीना 6 महीना आहिनि। करे मां चवंदो आहियां त अधु साल असांजो मोकिलुनि में आहे। ऐं लिखी काथे ताईं? रोज़तुम मिन रियाज़िल जन्नह में ऐं हतीम शरीफ में। बुखारी शरीफ हदीस जो किताब आहे। हदीस जो मौजू आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत। ऐं इन हदीस जे किताबनि जे पढ़ण मां मक़सद आहे फौज बिसआत दारैन, ॿिन्ही जहाननि जी कामयाबी। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हिन बुखारी शरीफ में जेके सुलासियात आंदियूं आहिनि उहे 22 आहिनि। सुलासियात चइबो आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मुसन्निफ़ ताईं सिर्फ़ रावी 3। उन सुलासियात मां जेके 20 सुलासियात आहिनि उन्हनि जा उस्ताद हनफ़ी मसलक जा आहिनि। इन करे मां मदारिस वारनि जे ख़िदमत ते आलिया में अर्ज़ु कंदो आहियां त महिरबानी फरमाए मुस्नद इमाम आज़म जी भी तक़रीबात रखो। इमाम अबू हनीफ़े जा असां मुक़ल्लिद हूं, लेकिन असांखे इमाम अबू हनीफ़े रहमतुल्लाह अलैह जे ज़िंदगी जे मुतल्लिक़ काई मालूमात कोन्हे। जॾहिं त इमाम बुखारी जो उस्ताद बि कहिड़ा हनफ़ी 20 उन जा हनफ़ी उस्ताद आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हदीस पढ़ंदड़नि जे लाइ 2 दुआऊं कयूं। सवा लख नबियनि जे सरदार फरमायो, अल्लाह साईं उन माण्हू खे हमेशा ख़ुशि रखे, तरो ताज़ा रखे, जेको मुंहिंजे हदीस खे पढ़े पोइ उनखे यादि करे पोइ ॿियनि ताईं पहुचाए। इन खे अल्लाह ताला हमेशा ख़ुशि रखे।
माना हदीस पढ़ण वारनि जे लाइ मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल अॻु में दुआ कई ऐं इहा दुआ तव्हां असां सभिनीनि खे नज़र अचे पई। अॼु तव्हांजा कपिड़ा छा लॻा पिया आहिनि? नबी साईं जी छा आहे? दुआ आहे। ॿी दुआ फरमाए अल्लाहुम्मा रहम खुलफाई, अल्लाह मुंहिंजे ख़लीफ़नि ते रहम कर। मुस्तफ़ा खां पुछो मन खुलफा का साईं तुंहिंजा ख़लीफ़ा केर आहिनि? फरमायूं जेके मुंहिंजे हदीस खे रिवायत कनि था ऐं ॿियनि ताईं पहुचाइनि था, इन्हनि जे मथां अल्लाह रहम करे। हिकिड़ी दुआ रहम जी फरमायो, ॿी दुआ तरो ताज़गी जी फरमायो, माना हमेशह उहो शख़्स ख़ुशि रखे। मुहद्दिसनि जा 5 दर्जा आहिनि। हिकिड़ो मुब्तदी, ॿियो शेखुल हदीस, टियों हाफ़िज़ुल हदीस, चौथों हाकिम, पंजों हुज्जत। मुब्तदी उनखे चइबो आहे जेको हदीस जा किताब वेही करे ख़ुलूस नियत सां पढ़े। शेखुल हदीस जे तारीफ़ में आम तो इहा ॻाल्हि मशहूर आहे त जेको मसनद दर्स ते वेही करे हदीस पढ़ाए, ऐं आम तौर ते अॼोके दौर में शेखुल हदीस जे मथां इहा ई ॻाल्हि सची अचे थी जेको मसनद दर्स ते वेही हदीस पढ़ाए। मुहक़क़ीन शेखुल हदीस जी तारीफ़ कई आहे जंहिंखे 20,000 हदीसूं सनदन व मतनन जरहन व तादीलन यादि हुजनि। इन तारीफ़ जे हिसाब सां त हिन ज़माने में कोई बि शेखुल हदीस कोन्हे। ॿियो आहे हाफ़िज़ुल हदीस। हाफ़िज़ुल हदीस उनखे चइबो आहे जंहिंखे 1 लख हदीसूं सनदन व मतनन जरहन व तादीलन, सिर्फ़ हदीसूं न पर उन जी सनद बि यादि हुजे, उन ते जेके रिजाल आहिनि उन्हनि ते जरहन व तादीलन जो बहस बि उनखे यादि हुजे। इहो हाफ़िज़ुल हदीस आहे। तव्हां असांजे दौर में जंहिंखे 10 हदीसूं यादि आहिनि उहो बि हाफ़िज़ुल हदीस आहे। ऐं हुज्जत उन मुहद्दिस खे चइबो आहे जंहिंखे 3 लख हदीसूं सनदन, हाकिम उनखे चइबो आहे जंहिंखे 3 लख हदीसूं सनदन व मतनन यादि हुजनि। हुज्जत उनखे चइबो आहे जंहिंखे सभु हदीसूं यादि हुजनि। त अॼोके दौर में त को हाफ़िज़ुल हदीस कोन थो नज़र अचे। हे अल्लाह साईं तव्हां असां ते फज़ल कयो आहे जेको हदीस जूं किताबूं तव्हां असांजे साम्हूं लिखियल मिलनि। बुख़ारी शरीफ़ जा 4 नुस्ख़ा आहिनि। हिकिड़ो अल्लामा नसफ़ी जो आहे, ॿियो अल्लामा बज़दवी जो आहे, टियों हम्माद बिन शाकिर जो आहे, चौथों जेको तव्हां असांजे साम्हूं आहे यूसुफ फिरबरी जो आहे। आम तौर ते जेको नुस्ख़ो बुख़ारी शरीफ़ जो पढ़ियो ऐं पढ़ायो थो वञे इहो फिरबरी जो आहे। 5 में चयो अथनि लेकिन मुख़्तलिफ़ी आहे, उनजो महामिली चवंदा आहिनि, महामिली। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं तव्हांखे इल्म हदीस नसीब फरमायो, उन ते तव्हां समूरनि खे अल्लाह जो शुक्र करणु घुरिजे। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खे 6 लख हदीसूं यादि हुयूं। 6 लख। उन्हनि 6 लख हदीसुनि मां चूंडे चूंडे हिन हदीस जे किताब में यानी बुखारी शरीफ़ में अल्लामा नववी जे कौल जे मुताबिक़ 7,500 हदीसूं तकरार सां गॾु। हाफ़िज़ इब्न हजर जे चवण मुताबिक़ 9,000 हदीसूं, लेकिन तकरार के जेकॾहिं ख़त्म कबो त अल्लामा नववी जे मुताबिक़ 3,500 हदीसूं बचनि। इब्न हजर जे कौल मुताबिक़ 2,500 हदीसूं। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जॾहिं हदीस लिखंदो हो त पहिरें किन बुज़ुर्गनि चयो आहे गुस्ल फरमाईंदो। मुहक़क़ीन जी तहक़ीक़ आहे त हर हदीस जे वक़्तु वुज़ू कंदो हो ऐं 2 रकातूं नफ़िल पढ़ंदो। जेकॾहिं 9,000 वठूं त बि 18,000 इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जी
नफली इबादत थी वई, फर्जी अलग आहे, नफली इबादत। इन इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो इस्तिग़ना वो तव्हांजे साम्हूं पेश कयां तो उनखे बेपरवाही केॾी हुई। बुखारा में जॾहिं हदीस पढ़ाइण शुरू कई, इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह वटि बुखारी किताब 90,000 शागिर्दनि बराह रास्त बिना वास्ते जी पढ़ी आहे। 90,000। हाणे क़यामत ताईं असां तव्हां जेके पढ़ूं था असां बिल वास्ता हुन जा शागिर्द हूं। 90,000। अॻे हदीसूं लिखियल कोन हूंदियूं, यादि पढ़बियूं, यादि लिखबियूं, यादि पढ़बियूं, यादि लिखबियूं। त इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खे अहिड़ियूं 6 लख हदीसूं यादि। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब खे अजीब तरीक़े सां शुरू कयो आहे। हदीस जा किताब 2 क़िस्म आहिनि, हिकिड़ा जवामिअ, ॿिया सुनन। जवामिअ जी शुरूआत किताबुल ईमान खां आहे, सुनन जी शुरूआत किताबुल तहारत खां आहे। लेकिन इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब जी शुरूआत करे तो बाब कैफ़ कान बदुल वही। न किताबुल ईमान सां शुरू कई, न किताबुल तहारत सां शुरू कई, बल्कि शुरू कई बाब कैफ़ कान बदुल वही इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इनमां इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह 2 ॻाल्हियुनि जे तरफ़ इशारो कयो। हिकिड़ो त तव्हां पढ़ियो आहे त कुल्लु जदीदिन लज़ीज़ुन, जदीद तरीक़ो इख्तियार कयो। ॿियो तहक़ीक़ी ॻाल्हि इहा आहे त इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह बदल वहे सां शुरूआत करे हिन पासे ॾे इशारो कयो त ईमान उहो मोतबर आहे जंहिंजो बुनियाद वही आहे। तहारत में उहा मोतबर आहे जंहिंजो बुनियाद वही जे मथां आहे। तंहिंजे करे पंहिंजे किताब जी शुरूआत बदौल वहे सां कई। उनखां पोइ तर्जुमतुल बाब में जेका पहिरीं हदीस आंदई इन्नमल आमालु बिन्नियात, बज़ाहिर त तर्जुमतुल बाब सां मुनासिबत ई कोन्हे। इन ते वेही बहस कजे त जलसो हिते पूरो थींदो। असातिज़ा किराम तव्हांखे ॿुधायो हूंदो। बहरहाल इमाम बुखारी तालिबुल इल्म खे नसीहत कई त तूं हे किताब पढ़े पियो, तुंहिंजी नीयत अल्लाह जे रज़ा वारी हुजे। छो त उन हदीस में अॻिते फरमाए थो जंहिंजी नीयत इहा आहे त मूंखे दुनिया मिले त दुनिया मिलंदसि, जंहिंजी नीयत इहा आहे त मुंहिंजी शादी थिए त शादी मिलंदसि, जंहिंजी नीयत आहे त अल्लाह राज़ी थिए त अल्लाह जी रज़ा मिलंदी। तंहिं करे तव्हां असां समूरा इहा नीयत कयूं त अल्लाह साईं तव्हां असां खां जेके बि दीन जा कम वठे उन्हनि में राज़ी हुजे। सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबील उम्मी व आलिहि व सहाबिहि बारिक वसल्लम। पछाड़ी में इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह तर्जुमतुल बाब वधे तो व नज़उल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामा, माना क़यामत जे ॾींहुं माण्हुनि जा अमल तुरंदा। पहिरीं हदीस आंदई इन्नमल आमालु बिन्नियात, पोइ हदीस आणे थो त माण्हुनि जा अमल तुरंदा। ठीकु आहे साईं। इन मां इशारो कई त जेकॾहिं तव्हांजी नीयत सही आहे त तव्हांजे अमलनि में वज़न हूंदो, तव्हांजी नीयत सही न आहे त तव्हांजे अमलनि में वज़न न हूंदो। भली को निमाज़ पढ़े पर नीयत इहा हूंदसि त माण्हू मूंखे ॾिसनि त वॾो निमाज़ी आहे। इन करे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह तंबीह थो करे त हदीस पढ़ंदड़ जी नीयत इहा हुजे त मां अल्लाह राज़ी थिए। उन इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जी आदत मुबारक आहे त तर्जुमतुल बाब में तक़रीबन क़ुरान करीम जी आयत रखंदो आहे, पोइ उन जे मुनासिबत सां पोयों हदीस आणींदो आहे। त हिते बि पहिरीं क़ुरान करीम जी आयत आंदई त व नज़उल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामा, असां क़यामत जे ॾींहुं ताराज़ुनि खे रखंदासीं इंसाफ़ जे क़ाइम करण लाइ। क़यामत जे ॾींहं में हाणे लाम माना फी जी आहे, क़िस्त इहो तरकीबी हिसाब सां मफ़ूल लहू आहे।
नज़उल मवाज़ीन अल क़िस्त, असां ताराज़नि खे रखंदासीं इंसाफ़ जे क़ाइम करण लाइ। बाक़ी ताराज़ियूं घणियूं हूंदियूं या हिकिड़ी? मुहक़िक़ीन जी तहक़ीक़ इहा आहे त उहा ताराज़ी हिकिड़ी हूंदी, उहा ताराज़ी घोटकी जे ताराज़नि जेतिरी कोन हूंदी। तफ़सीर में लिखियल आहे त हज़रत दाऊद अलैहिस्सलाम उन अल्लाह साईं खे अर्ज़ु कयोसीं उहा ताराज़ी त ॾेखार। पोइ जॾहिं उहा ताराज़ी ॾिसई त हज़रत दाऊद अलैहिस्सलाम बेहोश थी। उनजो हिकिड़ो पुड़ एॾो हो जो 7 आसमान 7 ज़मीनूं विझजनि त अञा बि पुड़ वॾो, एॾी वॾी ताराज़ी। उहे घणियूं हूंदियूं या हिकिड़ी हूंदी? तहक़ीक़ आहे त हिकिड़ी आहे, बाक़ी जमो जो सीगो मुबालगतन आहे। किन चयो आहे त ताराज़ी त हिकिड़ी हूंदी पर माण्हू घणा हूंदा, तंहिंजे करे हर हिकिड़े जो अमल ॼण त अलॻि अलॻि हूंदो, तंहिंजे करे ॼण ताराज़ी घटि थी वेंदी। इंसाफ़ जे क़ाइम करण लाइ ताराज़ी रखंदासीं। इन ते मुअतज़िलनि ॿ इतराज़ कया आहिनि त तोड़े उहो जंहिंखे ख़बर न हुजे। मुअतज़िला पुराणे ज़माने में हिकिड़ो फ़िर्क़ो हो गुमराह, उन एतिराज़ कयो त तोड़े उहो जंहिंखे ख़बर न हुजे। अलाह खे ख़बर आहे त पोइ तोड़ छा ॾींदी? हिकु ॿियो एतिराज़ इहो कंदा आहिनि त वज़न थींदो आहे कंहिं वज़नी शइ जो, जंहिंखे तव्हां पढ़ियो आहे त जोहर चइबो आहे। जोहर असांजा आमाल जेके आहिनि सभु आराज़ आहिनि। आराज़ निमाज़ पढ़ी सघनि का शक्ल का सूरत वज़न ई कोन मिली। अहिड़ी तरह रोज़ा रखियासीं, जॾहिं असांजा आमाल आराज़ आहिनि त आराज़ जो वज़न कीअं थींदो? उनजो जवाबु इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि हिन बाब में गोया के ॾिए थो त अमल तुरंदा छाजे लाइ? इंसाफ़ जे क़ाइम करण, तकमीलन लिल अदल। तोड़बो इन कान त अॻे खे ख़बर पए त मां कहिड़े पासे ॾे वञण जे लाइक़ु आहियां। बिना तोड़नि जे जेकॾहिं हिसाब थींदो त इंसान रड़ियूं कंदो त असां इंसाफ़ नथो। वज़न आमाल अल्लाह खे ख़बर आहे, पर तकमील लिल अदल इंसाफ़ जे पूरे करण जे लाइ इहे अमल तोड़िया वेंदा ताकि कंहिंखे एतिराज़ न रहे। बाक़ी तुरंदो छा? जीअं मां तव्हांखे चयो आराज़ कीअं तुरंदा, इन जो जवाबु त हिन दौर में सवलो आहे। हाणे के दौर में सर्दी भी तुरे थी, गर्मी भी तुरे थी, कोई भी अर्ज़ है। बुखार भी तुरे थो, वो भी अर्ज़ आहे। त जॾहिं दुनिया जा अकुलमंद अहिड़ा औज़ार ठाहे सघनि था जो आराज़ तुरनि, त मालिकुल मुल्क तोड़े सघे। ॿिनि हज़रात चयो त न, वज़न थींदो उहे किताब जिन ते अमलनामा लिखियल आहिनि। असांजा अमल लिखियल आहिनि किताबनि में। जीअं क़ुरान में लिखियल आहे इक़रा किताबक कफ़ा बिनफ़्सिकल यौम अलैका हसीबा। तूं पंहिंजो किताब पढ़ी ॾिस, तुंहिंजे हिसाब किताब लाइ खोड़ आहे, तंहिंजे करे नाम आमाल तोड़िया वेंदा। किन हज़रात चयो आहे त न ख़ुदि उन्हनि माण्हुनि खे बि तोड़ियो वेंदो जेके ज़ू आमाल आहिनि, अमल वारा जेके माण्हू आहिनि, उन्हनि जा माण्हुनि खे बि वज़न कबो, ताकि इहा ॻाल्हि साबित थी वञे त तुंहिंजे आमाल खे तोड़ियोसीं त बि तूं जहन्नम जे लाइक़ु थी, तुंहिंजे नाम आमाल खे तोड़ियोसीं त बि तूं जहन्नम जे लाइक़ु थी, ख़ुदि तोखे तोड़ियोसीं त बि तूं जहन्नम जे लाइक़ु थी। इन करे जो पासो तोड़ण का मुश्किल ॻाल्हि कोन्हे। मालिकुल मुल्क इंसाननि जा अमल तोड़ींदो। दुआ कयो त अल्लाह साईं तव्हां असांजे अमलनि खे तोड़ण खां सवाइ बिना जन्नत में मोकिले। अहिड़ा हूंदा बि साईं 70,000 माण्हू जन्नत में अहिड़ा वेंदा जंहिंजा अमलनामा कोन तोड़ंदा। 70,000। अल्लाह ताला तव्हां सां समूरनि खे उन्हनि मां बणाए। अॻिते इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो आमाल बनी आदम व कौलहुम युज़न। आदम जे औलाद जा सभु अमल तुरंदा, उन्हनि जा कौल बि तुरंदा। कौल माना को ॻाल्हाइनि था पाण, इहो बि तुरंदो।
ताकि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयकुल खैरन औ लियस्मुत। जो अल्लाह क़यामत जे ॾींहं ते ईमान आ वो ॻाल्हाए त सुठो ॻाल्हाए न त चुप रहे। हाँ, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो त क़यामत जे ॾींहुं ज़ुबान जे लाबारे जे करे अणगणिया इंसान जहन्नम में वेंदा। वो सिद्दीक़ अकबर चयोसि बीमार तकल्लम जा ज़ुबान सां असां ॻाल्हायूं था। फरमायो हा। तंहिं करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन यज़मन ली इस्नान अज़मन लहुल जन्नह। तव्हां ॿिनि शयुनि जी ज़मानत मूंखे ॾियो त जन्नत जी ज़मानत मां ॾियां। फरमा मां बैन लिहियते व मां बैन रिजलैहि। तव्हांजे ॾाढ़ी जे विच में माना ज़ुबान जी हिफ़ाज़त जी ज़मानत तव्हां ॾियो, ओघड़ जी हिफ़ाज़त जी ज़मानत तव्हां ॾियो त ग़लत जगह ते इस्तेमाल न कंदो, ज़ुबान सां गालियूं न ॾींदो, गिला न कंदो, कूड़ न हणंदो। तव्हां सां बि अॼोके दौर में गिला खे गुनाह नथो सम्झो वञे। गिला चइबो आहे कंहिं में ऐब हुजे ऐं पर पुठ वेही बयान कजे। असांजे मजलिस जी सूंहं अॼुकल्ह आहे पर पुठ हुई। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा अल ग़ीबत शद्दु मिन ज़िना। गिला करण ज़िना खां बि वॾो ॾोह आहे। छो त ज़िना खे माण्हू ॾोह सम्झंदो तौबा कंदो, गिला खे ॾोह सम्झंदो कोन तौबा कंदो कोन। तंहिंजे करे मुस्तफ़ा करीम फरमायो त गिला वॾे में वॾो, हिन खां जेतिरो थी सघे माण्हू पासो करे। असांजा वज़न अमल बि तुरंदा, कौल बि तुरंदा। इमाम बुखारी जो मसलक कयो आहे त समूरनि जा अमल तुरंदा, समूरनि जा कौल तुरंदा। लेकिन किन हज़रात इन मां ॿिनि टोलनि जी तख़सीस कई आहे जेके निजा पिजा काफ़िर आहिनि, जिन खे कोई बि अमल कोन्हे, इहे क़तअन यकीनन जहन्नमी आहिनि। ॿिया जेके निजा पिजा मोमिन आहिनि, उन्हनि जा आमाल सालिहा तमामु कसीर आहिनि। इन्हनि खे बि अल्लाह साईं बिना हिसाब किताब जे जन्नत मोकिले छॾींदो। जीअं मां तव्हांखे ॿुधाया 70,000 किन हज़रात जा इस्तिस्ना कई आहे। इमाम बुखारी रहमतुल्लाह जो मसलक इहो आहे। बाक़ी आमाल जी तौर कॾहिं जन्नत में दाख़िला जे लाइ हूंदी, कॾहिं आमाल जी तौर तरक़ी दर्जात लाइ थींदी, तरक़ी दर्जात। जीअं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कयोसीं तव्हांजे चाचे तव्हांजी ख़िदमत कई, उनखे को फ़ाइदो थींदो? फरमायो हा फ़ाइदो थींदुसि। कहिड़ो फ़ाइदो थींदुसि? फरमायो त उनखे रुॻो जहन्नम जी जुती पाराई वेंदी, जहन्नम जी जुती। ऐं उन जहन्नम जी जुती जे करे यगली दिमाग़ हो, उनजो दिमाग़ टच कंदो थियो। आज़न अल्लाह मिन ज़ालिक। मुजाहिद वॾो मुफ़स्सिर आहे, उहो फरमाए थो त क़िस्तास जी माना छा आहे। असुल सबब ही आहे त इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो तरीक़ेकार इहो आहे त जेकॾहिं को लफ़्ज़ अची वियो ऐं उन लफ़्ज़ जे मुनासिबत सां ॿिया बि लफ़्ज़ क़ुरान में मौजूद आहिनि त उनजी बि तशरीह करे छॾींदो आहे। तंहिं करे क़िस्तास जी माना क़िस्तास पढ़जे, कुस्तास पढ़जे, ॿई सही। उन जी माना आहे अदल, माना इंसाफ़। पर बिरूमियत अरबी रूमी, अरबी रूमी सिंधी, सिंधी ज़ुबान में तव्हां असां उत्तरादी या ॾखिणी थोरो थोरो लफ़्ज़नि में फ़र्क़ु हूंदो आहे। जीअं तव्हां असां चवंदा आहियूं रस्तो, हो चवंदा आहिनि गस। मिसाल हिकिड़ो लफ़्ज़ ॾिनोसीं त अहिड़ी तरह अरबी रूमी या तव्हां पढ़ी चुका आहियो मुख़्तसर मानी में त जॾहिं ॿी ॿोली जो ज़ुबान अरबी में मुस्तअमल थी वियो त तक़रीबन इहो बि अरबी आहे। अॻिते वियो क़ाल वल क़िस्त मस्तर मुक़्सिर, मथे क़िस्त जो लफ़्ज़ अची वियो। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह तव्हां असांखे सर्फ़ ॾे मोटाए थो वञे। चए थो क़िस्त या मस्तर आहे मुक़्सिर जी। इहो सोचण जी ॻाल्हि आहे। क़िस्त मुक़्सिद जी मस्दर तो कोन्हे, मुक़्सिद मज़ीद आहे, उनजी इक़साद मस्दर आहे। क़िस्त त मुजरद आहे। तव्हांखे मोटाए थो सर्फ़ ॾे त तहक़ीक़ कयो, इशारो थो करे असुल असुल जे तरफ़। असुल असुल मज़ीद बि ठहंदो आहे छा मुजरद मां,
तंहिंजे करे इशारो करे छॾे त किस्त या मुक़सित जी मस्तर आहे असुल असुल जे तरफ़ ऐं इन जी माना थो करे मुक़सित जी आदिल अॻिते वरी साॻियो लफ़्ज़ आहे क़ासिद हुन जी माना थो करे जाहिर बज़ाहिर त तारुल आहे साॻा ई लफ़्ज़ आहिनि वादो साॻियो आहे हिकिड़े जी माना इंसाफ़ ॿिए जी माना ज़ुल्म हिन जा खोड़ जवाब आहिनि पर तव्हांखे ॿुधाईंदो हिकिड़ो इहो आहे त मुक़सिद इफ़ाल जो बाब आहे तव्हां पढ़ी चुका हो अबवाब जे ख़ुसूसियात में त इफ़ाल जे बाब जो जेको हमज़ो आहे इहो सलब लहंदो आहे सलब माना कंहिं शइ खे खसणु जॾहिं ज़ुल्म खे खसियोसीं त छा थींदो साईं इंसाफ़ तंहिंजे करे इमाम बुखारी माना हुनजी इंसाफ़ बाक़ी कासिद ते पंहिंजे असुल ते आहे तंहिंजे करे हुनजी माना ॿुधाइजी आहे अॻिते हदीस बयान थो करे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो हदसना अहमद बिन अशआब इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो उस्ताद आहे अहमद बिन अशआब उन जो उस्ताद आहे मोहम्मद बिन फुज़ैल उन जो उस्ताद आहे उमर बिन क़ाक़ा उन जो उस्ताद आहे अबू ज़ुरा उन जो उस्ताद आहे अबू हुरैरा उन जो उस्ताद आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माना तव्हां असांजी हे सनद पढ़ीसीं त मदीने ताईं पहुची वियासीं हे इल्मु तव्हांखे मदीने ताईं पहुचाईंदो या सनद लौलल इस्नाद लक़ाल मन शाअ मा शाअ या सनद न हुजे हा त जंहिंखे जीअं वणे हा तीअं वेठो चवे हा जी हाणे अॼुकल्ह शेर ॿुधाईंदा ॿुधो था त भिट जे भिटाई चयो पोइ ख़बर ई कोन्हे त भिटाई चयो अलाए न चयो त अहिड़ी तरह हे बि ईअं आहे लौलल इस्नाद लक़ाल मन शाअ मा शाअ इस्नाद न हुजे हा त जंहिंखे जीअं वणे हा तीअं पियो चवे हा तंहिंजे करे इल्म हदीस में सनद जो तमामु वॾो अहम मक़ाम आहे ॿियो आहे अल इस्नाद मिन अद्दीन सनद जेका आहे सा दीन जो हिसो आहे इन करे सनद खे बयानु कबो बाक़ी हे त इमाम बुखारी जा उस्ताद आहिनि इमाम बुखारी ताईं असांखे पहुचण लाइ सनद खपे असां इमाम बुखारी ताईं पहुचूं उन लाइ सनद खपे उहा सनद तव्हां जे किताब में पने ते लिखी पई आहे जेका पढ़ण खां मां तव्हांखे झलियो छो त वक़्त जी किलत आहे उहा सनद सॼी लिखियल आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फज़ीलत बयान था कनि फरमायो काल काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा कलिमतान हबीबतान इलर रहमान इते कलिमतान जी माना आहे जुमलतान ॿ हिकिड़ा जुमला आहिनि जेके हबीबतान बमाना महबूबतान जेके प्यारा आहिनि रहमान जे तरफ़ ख़फ़ीफ़तान अल लिसान ज़ुबान ते हलकड़ा आहिनि माना ज़ुबान ते चवण में सवला आहिनि सकीलतान फिल मीज़ान इन जुमले जी तर्जुमतुल बाब सां मुनासिबत आहे सकीलतान फिल मीज़ान ताराज़ी में जॾहिं पवंदा क़यामत जे ॾींहुं अमलनामा तुरंदा जॾहिं इहे जुमला उते ताराज़ू में पवंदा त उहो पोड़ो ॻौरो थी वेंदो उहे जुमला कहिड़ा आहिनि तव्हां सभई चओ सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम अल्लाह ताला जूं सिफ़ात जेके आहिनि उहे हिकिड़ियूं आहिनि सलबी ॿियूं आहिनि सबूती सुबहान में सिफ़ात सलबी तरफ़ इशारो आहे हमदही में सिफ़ात सबूती जे तरफ़ इशारो आहे सुबहान जी माना अल्लाह साईं पाक आहे उन में को बि ऐब नाहे नाहे जी माना खसिजी वयूं शयूं सभु ऐब खसिजी विया तंहिं करे इन जो नालो आहे सिफ़ात सलबी व बिहम्दिही सभु तारीफ़ूं उन लाइ साबित आहिनि तंहिंजे करे इन खे चइबो सिफ़ात सबूती सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम सभु पाकायूं अल्लाह जे लाइ आहिनि उन जे हमद सां गॾु ऐं पाकायूं अल्लाह जे लाइ जेको अज़ीम आहे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जी आदत मुबारक आहे त बाब जे पछाड़ी में इशारो करे छॾींदा आहिनि त हाणे इहो बाब पूरो थियण वारो आहे मौलाना ज़करिया रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तक़रीर तिरमिज़ी में लिखियो आहे त इहो तुंहिंजे ज़िंदगी जे ख़ात्मे जे तरफ़ इशारो आहे त अज़ीम हस्ती मौजूद आहे तूं मौजूद न रही सघंदे ऐं इन अल्फाज़ जे लाइ
आवाम जे लाइ हिकिड़ो फ़ाइदो आहे। जिते कर्ज़ हुजे उहो सुबुह जे नमाज़ खां अॻु में इहे लफ़्ज़ 100 दफ़ा पढ़े, सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़ो सहाबी सगोरो आयो, अर्ज़ कईंसि मां मक़रूज़ थी वियो आहियां, दुनिया मां का मुंहुं मोड़े वई आहे। पोइ फरमायुसि त इहा तस्बीह पढ़। हा, सुबुह जे नमाज़ खां अॻु में, सुन्नत खां बि अॻु में, फ़र्ज़ खां बि अॻु में सवेर उथे इन जी तस्बीह पढ़े, सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। उन सां अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि, इहो बि ॿी हदीस में अचे थो पियो। 100 दफ़ा पढ़े। पोइ साहबी सगोरो कुझु वक़्तु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि मोटी आयो, अर्ज़ कईंसि सभु कर्ज़ लही विया, अल्हम्दुलिल्लाह हाणे गंज थी वियो आहे। अल्लाह जे रसूल जे अल्फाज़नि में बरकत आहे, उहे बरकत खां ख़ाली न आहिनि, पर आज़माइण शर्त आहे। पढ़ी ॾिसो त फ़ाइदो थिए थो। काफ़ी दोस्तनि खे फ़ाइदो थियो आहे। दुआ आहे त अल्लाह साईं तव्हां खां दीन जो कमु वठे। जिन दोस्तनि तव्हांजे मथां महिनत कई आहे, या सवली न आहे, तव्हां ते लख ख़र्च थिया आहिनि, लख। तव्हां सम्झंदो छा ख़र्च थियो? उस्तादनि जूं पघारूं ख़र्च थियूं, तव्हांजूं मानियूं ख़र्च थियूं, ॿिया ख़फ़ा ख़र्च थिया, तव्हांजे मथां लख ख़र्च थिया आहिनि। तव्हां मुफ़्त में तयारु न थिया आहियो, तंहिं करे इहा तव्हां ते ज़िमेदारी। अॼु तव्हांखे पग ॿधाइनि था। पग जी माना आहे ज़िमेदारी। पीउ मरी वेंदो आहे त वॾे पुट खे पग ॿधाईंदा आहिनि, माना पीउ वारी तो ते ज़िमेदारी आहे। अॼु तव्हांजे मथां दीन जे पहुचाइण जी ॿियनि ताईं ज़िमेदारी रखी थी वञे। इहा सवली ॻाल्हि न आहे, वॾी ॻाल्हि आहे। हज़रत साईं बेर शरीफ़ आहे, सभु चओ रहमतुल्लाह अलैह, रहमतन वासिया। उहे फरमाईंदा, पुट पढ़ण खां पोइ जेकॾहिं पढ़ाइण जो मौक़ो सिर्फ़ु क़ाइदे जो मिले त इन खे बि माण्हू नेमत सम्झे। हिन करे जो नबी साईं फरमा ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहू, इहो क़ाइदो बुनियाद आहे सॼे तालीम जो। ईअं ज़रूरी कोन्हे त मूंखे बुख़ारी मिले त पढ़ायां त न त पढ़ायां, सिर्फ़ु उनखे क़ाइदे पढ़ाइण जो मौक़ो मिले त बि पढ़ाए। इहो ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहू में दाख़िल थी वेंदो। इहो साईं जो मक़बूलो तव्हांखे मां इन करे ॿुधायो त तव्हां असां सभु उन्हनि जा शागिर्द हूं। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मां तव्हां समूरनि खे मुबारक चवां थो, मदरसे वारनि खे मुबारक चवां थो, तव्हांजे माइटनि मिटनि खे मुबारक चवां थो। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।